अच्छा तबेदार हे वटि जेको खुद आयो सौ दवा चयो थी मैं मूंसां हथ न अटकाईंदो कर। अच्छा ही वटि त्रुप सां काटियो मैं। अरे मारे छॾे यार ही छा कहे तो। हाँ ही वटि खण यार खण। ध्यान रखजांस मथा रखी कटियो हुजे। हाँ हाँ आहे हाँ चल चल वटि ही तो यको। शाबाश चल हाँ अरे यार हाँ हाँ न ॾिस न मुंहिंजी कमाल मां तो कटे। हाँ ये चलो देखा हाँ अके ते ठको हाँ हाँ हलियो हाँ आडलू मला हाँ हलो न तां मले संभाल जास। समझो है मुंहिंजो हाँ हाँ हलियो वठी ॾिस सेखारींदी आहियां ताड़ा यको हाँ हाँ शाबाश हाँ भले खणो हिक असर में छा आहे। हाँ हाँ वठ कढ खुदू ॿाहिरि। किथे हाँ हे वट ए केड़े समझ ही कोन तन मां खुद वेठो कटिया वरी खुद दा हलाइनी। अञा मले खण खण। अरे बाबा ध्यान साकी ॻाल्हि आहे नहीं रखो पर वटि हाँ हल चलो हिननि जो सभु रंग ॿाहिरि कढान। रंग छा कढी सघे तुझे रंग ॿाहिरि। हाँ ही वटि हे रंग अच्छा अल्लाह ही ॿियो पतो। वरी ईट हाणे कटिया तो ईट मां। अचो, अचो। हाँ ही कटी मां। शाबाश हाँ मास्टर ये नॉले सां किथे टिपी किथां हलंदी टिकट सां तो कटे पियो वांदो न आहे वांदो न आहे हा हल अञा मले हिकु मिंट ही वटि ईट जी पंजी मास्टर सफ़ा को भूख ऐं रांदि करणु कोन थी अचे। चिड़ी जी ॼाणी जाए कटे वियो सही त छॾे छो ॾिनसि। मूंखे कहिड़ी ख़बर तो वटि हूंदे मूं सम्झो तो वटि वॾो पतो हूंदो। तो सम्झो आंगूठो आंगूठो। ॾिस तपेदार हिते पंहिंजी तपेदारी न ॾेखार ये रांदि आहे रम्ज़ खपे रम्ज़। हाणे तूं मूंखे सेखारींदे रम्ज़। हा मां सेखारींदुसि अरे यार छॾियो हाणे झगड़े खे छो छॾियो हिनखे? मूंखे न खपे बीड़ी बीड़ी पर छो छाजे लाइ अंगूठो ॾेखार दो मूंखे अंगूठो। अरे भाई भाई अरे न यार भाई यार थींदी आहे तुम खबर ही कोन थी बस कीअं करे। मूंखे ख़बर कोन थी अचे ट्रेनिंग क्लास में वेंदो खणी यार चङी तरह सां असां सेखारींदासीं तो। चङी न ॻाल्हाए विच में रूपानी न ॻाल्हाए विच में मां तव्हांखे कहिड़ी घंटी थो छॾां। अरे रूपानी ट्रेनिंग अरे रूपानी वियो छॾियो मुंहिंजो पार्टनर। हाँ हाँ मां पाण ई सम्झाईंदो पाणी समझो पाण पार्टनर। संभालंदो ट्रेनिंग क्लास में मोकले बाबा ट्रेनिंग जोड़ा सम्झाईंदो पाण ई सम्झाईंदो। अरे छो छोरा बेड़ी अची करी था सॼो सॼो ॾींहुं रांदि सॼो ॾींहुं वरी शुरू कर पता करो खणो हला, हला, वरी हला, वरी हला वरी हला वरी हला। अचो हा हलो हल केर कंहिं लाई पीछे केर। ए बाबा तपेदार नहीं हलायो नहीं हलायो हलो पिनी नहीं हलायो हलायो तई हलायो हलो तई हलायो बिनी मां कोई भी तई हलायो अंगूठो तई हलायो तई हाणे छॾियो यार छॾियो खणो पता शुरू कयो रांदि ही मास्तर चरबट मुंहिंजो जो भाई वार रहियो न त मुंहिंजी टे दाणी पइजी वेंदियूं। हिन मास्तर जो दिमाग़ थी वियो आहे ख़राब। अरे मां चुप करे वेठो आहियां त तूं चढ़ंदो पियो वञी छा पंहिंजी ज़बान बंदि कर न त छा कंदे आंगूठो पकड़ींदे वड़ी वड़ी तो अंगूठो ॾेखारे मूंखे। अरे यार हाणे चुप अरे यार चुप थी करियो हेॾा सारा थिया आहियो अच्छी दाढ़ी थी वध तॾहिं बि पाण में चक पायो। हाणे चओ विझो भोग चओ सभई झूले झूलेलाल बेड़ाई पार हा राजा खुश आहियो ढोल मला साईं कीअं तपेदार अॼु यार कुझु जोश में पियो लॻी। अड़े यार अॼु महफ़िल जो मोर दुल्हन अमल कोन थो नज़र अचे। चओ त सच था साईं दुल्हन अमल रहण वारो त आहे ई कोन। अरे किथे अटकी पियो हूंदो बसि जो अची वेंदो। पर पोइ छॾियो न हिन रांदि खे हलो तो उथी हली चिल्म जूं ॿ फूकूं ॾेई यार घर ताईं का चऊं। पर साईं बीड़ी बीड़ी छिकियो न। छॾियो साईं बीड़ीअ खे जेको चिल्म में मज़ो आहे सो बीड़ीअ फूक में आया। सच था छॾियो ढोल न मलो उथो चङा पंहिंजी मूड में हलजे चङा हलो उथो अड़ी अल्लाह उथो संभालो संभालो। कीअं मास्टर मज़ो अचे थो न। मास्तर फूक हण त दिमाग़ खुले यार
मास्तर आया मास्तर शागिर्द छा चवंदा? अरे यार शागिर्द किथे आहिनि? मुश्के मुश्क मुश्क सुहिणा मुश्क तुंहिंजो मुंहुं सुॼाए न वे खिलण मां ख़ैर, खिलण मां ख़ैर ॿियो? बाबा, ख़ुशि रहो। वधंदी वाड़ी लॻी पई आहे, हेॾा महफ़िल में यार वेठा आहिनि, तुंहिंजो मुंहुं लटकाए वेठो आहीं। रांदि आहे हुन में हार जीत त थींदी आहे, हुन में ईअं थींदो आहे, ॾाढो गुस्से थींदो आहे माण्हू। ख़ैर सलाह बसि ॿियो छा? यार आहिनि त काई चिंता ई कान्हे यार, चिंता छाजी, ख़ुशि रहो। ताबेदार आहे मास्तर, अॼु तव्हां रेड़ियूं ऐं रेंडियूं पातियूं आहिनि घणियूं, हाणे को ठड़ो ठका हणो त यार मन वञी ॿिए हंधि पवे। वाह यार वाह, लख रुपयनि जी ॻाल्हि कई थी। राय साहब फटाकनि हण में तूं ताईं यार सरस, बिस्मिल्लाह, अॼु त शुरू थी वञे। सो यार ढोलणदास, जी साईं। असांजे ॻोठ में हकीम धीरूमल सनातनी हूंदो हो। हा ॻोठ जे तग तग में घिटी घिटीअ ते भित भित ते कारनि ॻाढ़नि अखरनि में लिखियल हूंदो हो, शर्त इलाज कंदड़। वाह ना मर्द मां मर्द, मर्द मां जवान, जवान मां नौजवान, नौजवान मां बलवान, बलवान मां पहलवान। अरे वाह वाह माजून कुश्ते कैसर कुवत भरियल ॿिनि खोराकुनि सां जे फ़ाइदो न पवे, जे ॿुढे मां जवान न थिए, ना मर्द मां मर्द न थिए, पैसा वापसि। वापसि हकीम जो धाको जितकित वगल, हर को माण्हू हुन वटि इलाज लाइ वञे। हाणे फ़ाइदो कंहिंखे पवे या न पवे सा त ख़बर ख़ुदा खे। खुदा बराबरि। हिकिड़े ॾींहुं यार मूंखे बि थी उणतुड़, मन में सोचियुमि माण्हू जो हेतिरा पैसा वठी हिन वटि वञनि था, टांगनि में बि प्रचार करे, डूलनि में बि प्रचार करे, हेॾा पैसा थो ख़र्च करे, कुझु त हूंदो। बराबरि आहे। लंघे वियो मामे वटि, मुंहिंजो मामो सहजू, ॿियो कमु त हूंदो होसि कोन, सो हकीम वटि वञी जड़ियूं ॿूटियूं हमाम दस्ते में कुटींदो। हा चयोमांसि मामा, ही जो हेॾी मशहूरी थो करे ऐं हेॾी दवा तूं माण्हुनि खे ठाहे ॾे, सच ॿुधाए त इन दवा मां असरु थिए थो छा? चई फाणी जा, पहिरीं इहो ॿुधाए त तोसां का गड़बड़ त कोन्हे। यार मां त थी वियुसि विसो, अच्छा थधो थी वियुसि, पर हिमत संभाले चयोमांसि, मूं चयोमांसि मामा न अहिड़ी का ॻाल्हि त कोन्हे, पर थोरी मन में उणतड़ हुई त भई सच पच फ़ाइदो आहे या माण्हुनि खे फुरे थो। ख़बर त पए न हकीम केतिरे पाणीअ में आहे। चई पुट, हकीम वटि जेको वेंदो फ़ाइदो पवेसि या न पवेसि कंहिंखे ॿुधाईंदो ई कोन त मां हुन वटि वियो छो आहियां। बाक़ी रहियो ॻाल्हि फ़ाइदे जी, जड़ियुनि ॿूटियुनि मां फ़ाइदो त थींदो ई, पर यार यकीनन ऐं शर्त इलाज त हकीम लुकमान वटि बि कोन्हे। इहो त साईं सच आहे। बसि हिन वटि के को वेंदो, शर्म खां कंधु लिकाए ईंदो, कंहिंखे ॿुधाईंदो ई कोन, मिठी बि माट मुठी बि माट, पैसा फुराए अची घर में वेही रहंदो। सो साईं इहा ॻाल्हि अथव इहा। राय साहब यारीअ में यार सच ॿुधाए, तूं बि लॻे थो त धीरूमल हकीम जो शिकार थियो आहे। अड़े यार इन जो मतिलबु त राय साहिब सां कुझु गड़बड़ी आहे। ज़रूर थी हूंदी कमाल था कयो यार। न त कहिड़ो पियो पग पई आहे वञी मामा पुकारे। वाह साईं वाह। पोइ यार अॼु ज़रा मुंहिंजी ज़बान में बि थोरी चुरपुर पई थी थिए। हा त पोइ कट पंहिंजी ॿाहिरि ऐं कर मन हल्को। ढोलण ही को चह चुटो कोन अथई, हक़ीक़त थो बयानु करे। सिंध जे लॾ पलाण खां पोइ असीं आयासीं सिधो कल्याण कैंप में। उन वक़्तु कल्याण कैंप जूं बसियूं चई खणी बस कर, सच था चओ। ट्रेन आई कान्हे, माण्हू लथा कोन्हनि, भॼ भॼां डुक डुकां धुक धुकां, अची बस में जेको अॻे सो तॻे, अंदरि लटकिया पिया आहिनि। बस हली कान्हे, खॿा खुॿा माण्हुनि जा मथा सिधो छित सां पिया टकराइजनि, के हटा कटा बीठा आहिनि, उन्हनि जो पेर मथां पेर पियो पवे, कुझु जहिड़ी भित छा करे कुझु, कोई हाजत अदा कान्हे। आख़िर छा करियूं, पर को अथो मथो कान, को डिसिप्लिन कान, को चवण चाइण वारो कान। बस कंडक्टर खे जिथे वणंदो उते बस बिहारींदो, बस लहण महिल अची दरवाज़े ते बीहंदो, जेकी वणई टको आनो ॾेई थी रवानो। पोइ कुझु पैसा कंडक्टर जे खीसे में, बाक़ी बचा से मालिक वटि। पोइ त सिंधियुनि एॾा सूर शक्तियूं सटिया, शाबस अथव, अहिड़ा ॾींहं गुज़ारिया अथव। साईं हे उन टाइम जो किसो थो ॿुधायां। उन टाइम जो असांजे पाड़े में रहंदी हिकिड़ी पीरसन, विधे मां हुई पीरसन, पर जबरी
कज़ीअ जे ख़्याल खां पंहिंजे वेझो कज़ियो थियोसि माइट जो। उन ख़्याल खां 5 नंबर कैंप में वञिणो पियुसि। ठही संभरी निकिती आई सीरू चौक ते, बस साम्हूं पे आई, हथ ॾेई वठी बीहारियईं। अहिड़ो ई राज पे हलियो बसुनि जो। चढ़ी पई अंदरि, वञी वेठी, थोरो अॻिते बस हली, कंडक्टर आयुसि, अमा केॾां वेंदी, किथां जी टिकट ॾिए? विधे मां चयसि टेको चांहि वारे जे भरिसां लालू मां जे घर वटि लाहिजांइ। ऐं कंडक्टर खे अहिड़ी ख़बर। कंडक्टर चयोसि माई लालू मां जो घर किथे आहे, कहिड़ी कैंप में? अरे मां हेॾा ॾींहं थिया थी बसियूं थो हलाई, इहा बि ख़बर कान अथई? मूं ॿुढीअ सां चर्चा थो करी, ॿुढी मरी, मूंखे भरिसां आओ न जे भरिसां वञी लाहिजांइ। अंदरि गिटीअ में घर अथसि, उते खणी थोरो बस फेराए मूंखे लाहिजांइ। हुन चयोसि माई पर कहिड़ी कैंप में? मां वरी मूंसां मस्करियूं, मूंखे ख़बर हुजे हा त वरी पोइ तोखे बस में छो चढ़ां, पंधी वञी पहुचा हा न। जल्दी हल, मालिक महिर कंदे, ॿारनि में बरकत पवंदे, मूंखे पंहिंजे माग हली लाइ। वीचारो कंडक्टर खफे थी वियो, कहिड़ी कैंप में? लालूअ मां किथे लाहियांसि? खफे थी चयांसि माई ख़बर न अथई त जल्दी हिते ई लही पओ। चयांसि मां लख जी लानत थी, हिते कीअं लहंदसि मां? हिते लहण सां लालूअ मां जो घर मां कीअं पहुचंदसि? मूंखे लालू मां जे घर वटि लाहिणो थी। वीचारो कंडक्टर परेशान, अॻिते हली बस बीहारे माईअ खे ज़ोरीअ हेठि लाथाई। माई वीचारी फिरी फिरी लालूअ मां जो घर पई पुछंदी रहे, पर हाणे लालूअ मां जो घर कहिड़ी कैंप में हुजे त मिलेसि न। अरे यार दिल भर दुल्हनो मन अची वियो। वाह यार वाह, रात करे छॾे रात। माफ़ कजो यारो, अचण में थोड़ी देर थी पई। देर आया दुरुस्त आया, देर आया दुरुस्त आया। कीअं आयो साईं? हा बस आराम सां। अरे यार सुबुह खां चिल मत जे लाइ दुखार गया ॿ टे फूकूं था। हा हा छो न छो न। हाणे अटो लॻंदो दुख लॻे। अदा दुल्हन महिल अॼु का अहिड़ी चीज़ ॿुधाए जो रग रग ठरी पवे। ठीकु आहे, जेका संगत जी मर्ज़ी, जेका यारनि जी मर्ज़ी। दिलबर तोखां सवाइ शाम ई ॻुसी पई लॻे, अची वे ॿाहिरि अची वई। अहिड़ी का ॿुधाए थकावट दूर थी वञे। ॾिसंदो मटका सुबुह खां तयारु करे वेठा आहियूं, शुरू थी वञे त असांजी बि ठा ठा थी। हा असां बि सभु तयारु वेठा आहियूं तव्हांजे लाइ, शुरू कयो। वाझाईंदे वतन खे ओ मां सारे ॾियां सां, बुत मुंहिंजो बंद में बेली क़दम करी जाए, थदी वसाए जंहिं थर जी मिटीअ मुईअ मथां। हाणे पोयो थिए तपसा बेली निजाए मरहम लीर ॾे। अलामूं नथा वेसिरने सिंध जा नज़ारा, अलामूं नथा वेसिरने सिंध जा नज़ारा। सकर साथ बेलो, सकर साथ बेलो, सिंधुअ जा किनारा, ओ सिंधुअ जा किनारा। अलामूं नथा वेसिरने सिंध जा नज़ारा, ओ अलामूं नथा वेसिरने सिंध जा नज़ारा। सकर साथ बेलो, सकर साथ बेलो, सिंधुअ जा किनारा, ओ सिंधुअ जा किनारा। अलामूं नथा वेसिरने सिंध जा नज़ारा, ओ अलामूं नथा वेसिरने सिंध जा नज़ारा।
हसी हैदराबाद चंचल फुलेली कराची मनोरो बुलाती बेली हसी हैदराबाद चंचल फुलेली कराची मनोरो बुलाती बेली अखने आडो आहिनि से पल पल पसारा अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा ओ अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा सकर साथ बेलो सिंधु जा किनारा ओ सिंधु जा किनारा अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा ओ अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा खजू छायूं खुबियूं कतलैन तेरा उए बेर पेरूं बूढ़ी पगोरा खजू छायूं खुबियूं कतलैन तेरा उए बेर पेरूं बूढ़ी पगोरा गुलाब बाकियां से मिठरा कारा अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा ओ अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा सकर साथ बेलो सिंधु जा किनारा ओ सिंधु जा किनारा अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा ओ अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा झुकी हूँ मोरन जुमतूं कोयल जी कूकू गेरन जी गुटी झिन झुकी हूँ मोरन जुमतूं कोयल जी कूकू गेरन जी गुटी गणा कड़ा कहरा पखियरा से प्यारा अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा ओ अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा सकर साथ बेलो सिंधु जा किनारा ओ सिंधु जा किनारा अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा ओ अल्लाह मुंह नथा बेसिरने सिंध जा नज़ारा सुगना अरे सुगना अरे मां तो जंग भॼई अरे छोरा तो मूंखे ॾाढो सतायो आहे अरे मां तो किथे वञी लॻो आई अरे ॿुधी तो कम जे वक़्त काम शइ हथी की कोन मिलंदी ऐं छुरीअ लाइ किथे रखियमि ऐं छुरीअ खां सवाइ भाॼियूं वॼां त वॼां बि कीअं सुगना अध चरियो बि मुंहिंजे ई कर्मनि में पीउ खे मेरासिन वांगुरु सॼो ॾींहुं ॻाइण ऐं वॼाइण खपे ऐं हुन नटूअ कर्मूअ खे सींधियूं ऐं सुरमा सुगना अरे ओ सुगना छोरे खे सॼो ॾींहुं रांदि खपे अरे ओ सुगना अरे ओ सुगना टांकीअ फट के सॼो ॾींहुं रांदि खपे अरे लाख जी लानत अथई छोरा ॾिसी तो भाॼियूं वेठी थी वॼां हेठि अथई छोरा तव्हांखे सॾु कयो
मुआ हेॾा पई थी वाका फारिया अञा पुछी थो सॾु कई छा? अॼु मां टेकुअ सां लिक छिप रांदि कया। मां हेॾा अच त लिक छिप कढाए वञ अंदरां वञी छुरी खणी अच। हिकु ॻाल्हि ॿुधाए बाबे राति जो चोरीअ सां पे मरम लॻायो ऐं पोइ छुरी खट जे हेठां के छॾियईं खणी अचां? मुआ अञा बांबर खां मुहूर्त कढाए पोइ खणी अचिजांइ। वञ जल्दी वञी खणी अच त भाॼियूं वढां। खणी थो अचां मुए खे केतिरो बि सम्झाई तॾहिं बि मुंहिंजा उहे ई लक्षण असली सुधरण वारो कोन्हे। सफ़ा केरु कंदो? वञ वञी सफ़ा करे खणी अच। छिड़बू छो थी ॾी? ना थो न असली कंहिं कम जो कोन्हे सभु मुंहिंजे ई कर्मनि में इहे लक्षण। हाणे मां टेको सां लिक जो बरान करण वञा? वञ कर मुआ कर सॼो ॾींहुं मोए खे रुलणु खपे बसि। अम्मा लक्ष्मी आंटी आई आहे। अरे सदोरी छा पई थी वॾी? वढियां थी पंहिंजो सिर वरी ॾिसी त वेठी त भाॼियूं पई थी वढियां पोइ बि वरजाईंदी। अरे लोॾण मुंहिंजो ध्यानु कोन वियो। छो हूअं त अखियूं फारे फारे सभु चङी तरह ॾिसंदी आई अॼु छा थिए? ख़ैर बन ॾे वढ पुट खे कर ख़बर अॼु कीअं आई आई? लंघियसि पे सोचम तो वटां लियो पाईंदी वञा। मतलब खां सवाइ त तूं टिकाणे में बि मथो कोन टेकी। अॼु ज़रूर का ॻाल्हि आहे। हाणे हीअ लिकी छिपी छॾ हाणे अच ॻाल्हि जे घाटे ते। अॾी वेलूर न वञ सुनील बीकॉम पास कई आहे वॾड़ो बि थियो आहे सोचम घोट घोड़ीअ ते चढ़े नूंहं घर में अचे त कुझु रौनक बि थिए। पोइ को घर ॻोल्हियो अथई? आहीं त जबरी तोखे त घणेई माइटियूं ईंदियूं। अरे सदोरी मां तो वटि आई छो आहियां? मां आई आहियां तो वटि को चङो सफ़रो घर ॿुधाए मच्छीअ मानी वारो त हुजे तुंहिंजे हूंदे इहो कमु मां कयां इहा का ॻाल्हि ठहे थी? न लक्ष्मी मूंखे हाणे इहो कमु कंदे न दिलि ई नथी थिए। सभु माण्हू वात फारे वेठा आहिनि। अरे छोकिरो भले लुच लोफर हुजे कमाए भले टको बि न पर छोकिरी घुरंदो परी सती सावतरी ऐं मथां वरी पैसनि जी ॻूण। कर्मुआ मां साईं सभु कुझु ॾिनो आहे खाली छोकिरी ॾांव वारी हुजे बाक़ी ॿियो छा खपे? अॼुकल्ह शान त हर कंहिंखे खपे ई। छो तूं कॾहिं खां संत्याणी थी तूं ऐं कुझु न वठे। अरे सदोरी मां तो वटि आई छो आहियां? मूं सम्झो तूं सुठो घरु वठी ॾींदी आहे को नंगो बुखियो न हुजे शान मान रखनि पंहिंजे धीउ खे सभु ॾियनि सिंगारे घोड़ी पंहिंजी ॾींदा त शान संदन जो बि शान असांजो बि बाक़ी असांखे त कुझु न खपे। आई न पंहिंजी असली ज़ात ते मुंहं जी मिठी पर दिलि जी खोटी। मूंखे नाहे करणी माइटी। अरे मुंहिंजे कर्मुअ जे लाइ घर ॻोल्हे ॻोल्हे जुतियूं घसी वयूं आहिनि बाक़ी तुंहिंजे सुनील लाइ कंदसि वेही साया। छो को मुंहिंजो सुनील हितां हुतां आयो आहे छा? त पोइ हिते छो आई आहीं? बाज़ार खुली पई अथई। वञा थी वञा मूंखे कहिड़ी खुटीअ खयो जो मां तो वटि आयसि। अलाए मूं वटि कॾहिं लख ईंदा। झूलेलाल मुंहिंजी बि आश पुॼाए त मां सचे ॻीअ जी जोत जॻाईंदीसि। मारी अला पेरी भॼी पियो। अरे कर्मो अरे अंग्रेज जा पुट टंग ऐं बांह भॼी पई। हितां बाम जी शीशी त खणी अच। छोरा तो बि मूंखे ॾाढो सतायो आहे। सॼो ॾींहुं हिकु कंधु किताबनि में ऐं ॿियो उछल कूद। हिते सुठियूं सुठियूं माइटियूं मोटियूं थी वञनि हिन टांकीअ फाटे लाइ मिड़ई ख़ैर। अरे छोरा अञा तो बाम खणी अची बन ॾे छोरनि खे मां ई थी उथी वञी खणी अचां। राति हिते ई त रखी हुयमि किथे अलाए किथे रखियमि। हा हिते पई आहे हिते ई त पई आहे। अलाह जे छोरे जे कर्मनि में छा लिखियलु आहे? पाणीअ मथे झोपड़ा मूर्ख उञ मरनि। अरे इहो मां आहियां जो जहरनि तरनि खे
पार लगाए छॾियां, लूला लंगरा परणाए छॾियां, ऐं ही छोरो करमू चवे त मां एक्टर थींदुसि। लाख जी लानत अथई छोरा, लाख जी लानत अथई छोरा। पहिरें बि कॾहिं एक्टिंग कई हुई, जो हाणे तूं थो सुपना लहे हीरो थियण जा। लाख जी लानत अथई। झूलेलाल पेराई पार सपनो ते संसार मरी वियसि, भलो मरी वियसि, सुपनो ते संसार मरी वियसि। भगवान ॿोड़ो बि नथो करे। अरे ॿुधो था, राग मां रधणा कोन हलंदा आहिनि। वञो वञी बाज़ार मां सुआ पालक चूको वठी अचो। तो इहो छा चयो? अरे धन आई तू बि धन आई। अरे इहो न शाह साहब ॿुधो त ख़बर थी उन छा चयो? सोया सो पलक चूका, अरे जाग बंदा जा। हाणे माठ ते कंदा या न, या सॼो ॾींहुं पिया दोहा दोहराईंदा? सभु धर्म कर्म तव्हां वटि अची काबू थियो आहे। हाणे घर गृहस्थीअ जो बि कुझु सोचो। उठ वांगुरु कर्मू वञे थो डेग कढंदो, पर अकुल खे ॾिनी अथई पुठी। हाणे नाकेली विझोसि नक में, न त हथनि मां निकिरी वेंदव। अरे सभागी ठाकुर कंदो सभु ठही पवंदो। अरे संजोग हूंदो त पाणे सॾु पवंदो। अरे संजोग त घर में पहुची वियो आहे। अहिड़ियूं सुठियूं माइटियूं रोज़ रोज़ कोन ईंदियूं आहिनि, सम्झो था न। मां जामन मां जे धीअ हेतीअ जी ॻाल्हि करे रही आहियां। वर वर करे पई थी वर जाए, सम्झायोसि छोरे खे। अरे तूं जामन मां जी धीअ हेतीअ जी पई थी ॻाल्हि करी? हा हा। अरे पर उहा त रंग जी काफ़ी झकी आहे। रंग जी झकी आहे? तव्हांखे छा बिजली जो बल्ब खपे? अरे माउ पीउ जी हिक ई बोदली धीअ आहे। ॾेब बि त 1.5 लख रुपया थी ॾे न। ऐं तंहिंखां सवाइ जामन मां ॾिण वार ॾियण खां वसूं कोन घटाईंदी। अरे सिकी लधी आहे त छा थियो, पर रंग रोश बि त हुजे न। कारी त ठहियो, पर हुन जी त अख में बि खोट आहे। त चओ छो की नथा त छोकिरी काणी आहे। हूअ त वॾा वॾा उपदेश ॾींदा आहियो त कंहिंमां वीक न कढिजे। अॼु छोकिरीअ जे अख में खोट नज़र आयव। अरे हिक अख वारी हूंदी त ॿियाईअ सां न ॾिसंदी, सभिनी खे हिक ई नज़र सां ॾिसंदी। अरे पर वरी छाजी? लॻे थो तव्हांखे उन छोरे वांगुरु ज़बान जो चस्को लॻी वियो आहे। में पंहिंजी कान्हे ॾिसे कोन ऐं ॿियनि खे चवे हल पुछ कारी। अरे चङो चङो, हा मां क्रोध न कर। अम्मा, हाणे मां थियसि तव्हांजी अम्मा। अरे बुढ़ापे में मत छो खुशी अथव? अरे इहो ज़बान खिसकी वई, ज़बान खिसकी वई। मुंहिंजे चवण जो मतिलबु हो त करमुअ जी अम्मा। अरे करमन जी गत न्यारी ओ लुडण, करमन की गत न्यारी ओ भला, करमन की गत न्यारी। क्या दिखता तुम? आज 3 जो इतने पोस्टर आ, सुभाने मीन जो पोस्टर इतने होंदो, प्रॉमिस। क्या दिखता तुम? क्या दिखता ऐसा? मालूम किसको दिखता तुम? अभी बताता ही, तुम बैठो इधर। तुम्हारा पूरा नाम है विजय दीनानाथ चौहान। हमारा पूरा नाम करमचंद दुलेड नंबर 10वानी, मालूम है? मुझे नालो करमचंद उर्फ कर्म। खून थी रहे हो? हाँ खून, मुझे अरमानन जो खून। ये घर थोड़ी है, ये तकोस घर है। दुनिया में वडे में वडो खून थींदो आ अरमानन जो खून। खून जंहिंमें माण्हू मोल बराबर थी वञे ऐं रत बि न ॾिसण अचे, पर मां ही खून थियण ही न ॾींदुसि। हा, छो त मां आया करमचंद उर्फ करमू। हिकु सवाल पुछां? बच्चन यार, एक सवाल पूछा, तू गज्जर खाइंदो है? अरे यार गज्जर खा ऐं पंहिंजे गुजर जा गुण गायो। हा, गुजर जे गज में ल जाओ, अंदर मंझि बोर, पट निहारे पोर, ओबेली जे वढिया से। अरे बाबा
बाबा बाबा बाबा अच पुट अच अच। अरे बाबा या वड़ी केड़ी सिंधी थींदी आ समझ में ही कान थी अचे। अरे पुट हिन में मूमल जी सूंह जी सारा अथई। मूमल जी हुस्न जी हाक ॿुधी सवे छा हज़ारे संदसि दीदार जा दीवाना थी वेंदा हुआ। अला संदसि अखियुनि में उहो त जादू हूंदो जो बसि ॾिसण वारनि जा होश हवासे सुड़। बाबा तां कॾहिं मूमल जो दीदार कयो हो? अरे बाबा हीअ त हिकु क़दीमी कहाणी आहे। असां लाइ त बाबल तुंहिंजी अम्मा ई मूमल अथई। ओहो तॾहिं चवंदा आहियो मूमल प्यारी मूमल ओ मुंहिंजी मूमल। हथ वठी खारियोसि छोरे खे, अरे पढ़ायोसि प्यार जूं पोपटियूं जहिड़ा कांग तहिड़ा बच्चा। अरे हाणे चओ खणी राम मूमल मां त तुंहिंजी तारीफ़ करे रहियो तारीफ़ करे रहिया हुआ। ॿुध पुट माणे तो लाइ माइटी आंदी आहे हेतीअ जी। अच्छा ॿुधो वॾा जेको चवनि सो मञणु घुरिजे, पंहिंजी मूर न वेहणु घुरिजे ऐं कहाणी सां शादी कजे। अरे पर प्यार जी गहराई में अखियुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? बराबरि आहे, प्यार तूं ई अंधो थींदो आहे न त पोइ बाबा कहाणीअ सां छो अॻो पोइ अंधीअ सां छो न शादी कयां? अरे पट हाणे उहो त वरी माणे खे ॻोल्हणी पवंदी न। हाणे जेके अहिड़ी का सोननि हिंदोरनि में लुॾण वारी मिलेसि पोइ त सम्झ तुंहिंजो त पंजी गिह में मुंहिंजो सिर कढ़ाईअ में। हाणे पुट ॾेब जे लखनि में वटि पोइ त थोरा लोॾा त खाइणा पवंदा न। बाबा कहाणीअ जा 1.5 लख त अंधीअ जा 2 लख। कयो ठठोलियो तव्हांजी मत त मारियल हुई, हाणे पुट खे बि ॾियो होशी त माउ जो मखौल उॾाए, शर्म त अथव कोन? अरे अरे मूमल मां त हिनखे दुनियादारी सम्झाए रहियो हुमांसि। हाणे भला तूं माउ थी करे पंहिंजे लाडले जी काई बुराई चाहींदी न? अरे मां हिनखे सम्झाए रहियो हुमांसि त तुंहिंजी माउ हीरो परखण में असुल जवारनि खां बि वधीक तेज़ अथई। पुट ज़िंदगीअ में सभ खां बुरी शइ थींदी अथई जो जी ग़ुलामी। वरी कहिड़ियूं त पोपटियूं पढ़ायोसि, इहो ग़ुलामी छा पे चयव? अरे न मां त हिनखे सही सलाह ॾेई रहियो मां त ज़िंदगी में कॾहिं बि जो जी ग़ुलामी न कजांइ। मां त आख़िर माउ आहे, उहा बि तो जहिड़ी जेका लखनि में बि न लभे। हाणे घणो थियो घणो त पोइ कीअं पुट छा थो चई करियां हुन जामन मां खे? हा अरे केरु हू ट्रेडी अख टपाल जी मां? अरे न मां न, अरे अम्मा मां त थींदुसि एक्टर, मां थींदुसि कर्मानंद। छा त ॻाल्हाए मां कर्मानंद। प्रेम सां मूंखे माण्हू कोठींदा आहिनि कर्मू। छा त ॻाल्हाए। ऐं अम्मा मां थींदुसि करमदीप। अरे क्या घेरे हुआ केदा सिंधी पान घालो मिया पोचा नरम ऐं बाबा मां थींदुसि तम वारो करमदत्त। अरे मां तम त कंदो आहियां पर चुमा बि कंदो आहियां। हा ऐं अम्मा पोइ दादा मुनी बि तोखे चवंदो कर्मो जी अम्मा तोखे ख़बर आहे छा त फर्स्ट क्लास एक्टर आहे, तुंहिंजे घर में तूं चई थी शादी कर? बिल्कुलु न, हिनखे थियण दे एक्टर ताकि असां ॾिसूं हिनखे हम लोग। May I come in, sir? Welcome. Thank you. Please be seated. Thank you very much. So you are Karamchand Datwani. Daswani, sir. By the way, what is your father? Sir, retired government officer. पर करमचंद तूं रिटायर्ड ऑफिसर पुट थी करे पढ़ण करण छॾे ही फिल्म लाइन में कीअं अची गिरियो आहीं? सर अंदर जो उद्मो लिंग में लर्जिश, कुछ पंहिंजो शौक़ ऐं कुछ बाबा जो असर। मुंहिंजे पिता शाह सचल सामीअ जे कलामनि ऐं काफ़ियनि जो कामिल ऐं मां अॼु जे लर्जिश सां लथपथ डिस्को जो कायल। बस अरमान अथम त अदाकारीअ जे दुनिया में अॻिलो थिया। अवी सिंधी आहियो बराबरि। सिंधी घणो करे व्यापारी थींदा आहिनि पर
फिल्मुनि ऐं नाटकनि खां हमेशह परे रहंदा आहिनि, पोइ तव्हांखे इहा धुन कीअं सवार थी? सर, सिंधी माना सुहिणो, सिंधी माना रंगड़ो मिलणो, सिंधी माना बहीगुणो, सिंधीअ जो सिज खे बि नमस्कार त सिंधीअ जो चंड खे बि प्रणाम। सिंधी हर खेत्र में लसानी, हर हाल में खुश, जेॾे लॻे वाव तेॾे ॾिए पुठ। कंहिं बि कम में महणो कहिड़ो सर, पिनड़ खां त पसीनो बहाइण बहितर न। सो मच कॉन्फिडेंस, का त ॻाल्हि हूंदी। तोखे यकीन आहे त तूं हिन फिल्मी दुनिया में पंहिंजो रोल निभाए सघंदे? सर, सिंधी जॾहिं राजनीति खेत्र में पाण मोखे सघे थो, सिंधी जॾहिं कानूनी दुनिया में तहलको मचाए सघे थो, सिंधी जॾहिं जा निसाद जा बाज़ में जबरो थी सघे थो, सिंधी जॾहिं संतन दरवेशन में रूहानी फरिश्तो थी सघे थो, त सर एक्टिंग की दुनिया में सिंधी छो नथो अॻियां थी सघे? वाई? पर असांखे कीअं विश्वास थिए त जेको कुझु तूं चई पियो उहो करे सघंदे? सर, हथ कंगन के आरसी छा, तव्हां हुकुम कयो त मां पंहिंजो फन पेश कयां। वुड यू परमिट मी टू चेंज सर? पोइ देर छा जी, शुरू थी वञे। थैंक यू वेरी मच सर। जय ये myself Krishnan Iyer B.A. brother of Krishnan Iyer M.A. नारल पानी वालों, yeah, my नारल पानी वालों business of plump, best business minister, ये राजनीति, ये politics, ये एक बार मैं politics में गया, एक बार मैं politics में गया तो problem solve, माँ थी बंद सो coconut king, तब माल अंदर कंदे ना, पर मेन problem solve, पर देश जो problem, ये देश जो problem no water, solution with the Krishnan here be yeah, बेकार आदमी, ये industry down, नारल जाड़ा, नारियल यानी नारल पानी, एक नारल में पाइपलाइन में नो घर में सबने जे घर में नारल पानी प्रॉब्लम सॉल्व। How do you like my idea, sir? पागल, मत चलो पागल, बकेर पागल बकेर धन्य बुढ़ा पागल, बकेर धन्य बुढ़ा पागल, वो पागल लाया, वो पागल लाया, मुझे भाव के पागल कहो, मुझे भाव के पागल कहो, मुझे नाले ते प्रॉपर्टी हुई, प्रॉपर्टी ला, नोटन ला, मुझे मैं पागल कहो, वो पागल लाया, सचमुच में पागल लाया, खरीदो ना, मिला, सब नोट खरीदो, सब नोट खरीदो, पर वो पागल लाया, चाहूँ कि वो पागल लाया, चाहूँ कि वो पागल लाया। नमस्कार। चौक क्यों है? भाई आजकल का तो फैशन है, नए नेता, यू नो, यंग स्मार्ट लुकिंग नेता, इसीलिए हम जैसे नेता बन गए हैं। वैसे हम जैसों ने ही तो राजनीति की डेफिनेशन बनाई है, र से राक्षस जैसी, ज से जनता को न से नुकसान पहुंचाने वाली और त से दिल मिलाने वाली ऐसी। लेकिन फिर भी आप हम लोगों का भाषण सुनते हैं, हम क्या कहते हैं हम खुद नहीं जानते, और आप फिर भी। यस, दिस इज राजनीति। एक ट्रेलर पेश करता हूं। हेलो हेलो, ये लाउड स्पीकर है। अरे ना तो मैं लाउड हूं ना तो मैं स्पीकर हूं। स्पीकर लोकसभा के अध्यक्ष होते हैं, अध्यक्ष हर झगड़े की जड़ होते हैं। जड़ों में मजबूत जड़ होती है तरबूजे की, तरबूजा तरबूजे को देख के रंग बदलता है। रंग कई होते हैं, कच्चे और पक्के।
कच्चे रंग भारत के होते हैं और पक्के रंग जर्मनी के होते हैं। जर्मनी वो महान देश था जिसने सेकेंड वर्ल्ड वार में भाग लिया था। अब वार कई होते हैं, जैसे सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार। इसमें से भयंकर वार होता है शनिवार। इस दिन हम हनुमान जी की पूजा करते हैं। हनुमान जी वो महारथी थे जिसने हिमालय के इर्द गिर्द से कहीं से तो भी संजीवनी बूटी लाई थी। अब हिमालय वो महान पर्वत है जिसके नीचे भारत और ऊपर चीन है। चीन के लोगों को हम चीनी कहते हैं। चीनी यानी शक्कर यानी शुगर, जो हमारे देश में बहुत महंगी मिलती है। अगर आप अपना बहुमूल्य वोट मुझे देंगे तो मैं वादा करता हूं कि मैं चीनी का भाव नीचे ले आऊंगा। हिंद की जय बोलना। वेल डन, एक्सेलेंट, लाजवाब, निहायती लाजवाब। तुझे हौसले में काफी दम आ। मिस्टर करमचंद, और गुड विशेस आर विथ यू। थैंक यू वेरी मच सर। हाँ हाँ ठीक आहे। चलो हिकिड़ो मिंट। अरे ओ सुगना ॾिस त दर ते केरु आहे। चङो तूं हीअं कर, चईं बजे ते कर मुंहं मां वेठी है सुगना। हाँ जा। हाँ चलो जय झूलेलाल। मिठाईअ जो तब्बो। पूनम अॼु किथां सिज उभरियो आहे, कीअं यादि कयो अथई। अच वे वे। कीअं पूनम ख़ुशि त आई न? हाँ छो विशु ॿाहिरि निकिरनि ई नथो ॾेई छा? विश्व खे मुंहिंजे लाइ टाइम किथे। उनखे त सॼो ॾींहुं खपे पंहिंजो धंधो ऐं वांदनि सां ठरा ठका। बंटी कीअं आहे? हाणे त शादीअ लाइक़ु थियो आहे। वरी ॿुढो करे पोइ शादी कराईंदसि छा? हाणे हाँ दिल ते ॾोको त वात मिठो करियूं। तूं चईं मां न मञा। ही वठि बंटीअ शादीअ जो कार्ड ऐं मुंहुं मिठे करण लाइ मिठाई। बरी तूं त छुटल रुस्तम निकती है। ओचितो फटाको कलाटरी वाटरी लॻाए छा? बसि ॻाल्हि ई न पुछ सदोरी। बंटी कॉलेज में ई अख मिलाए आयो। चए शादी कंदुसि त हिन छोकिरीअ सां ई कंदुसि। विशु बि आपे खां ॿाहिरि निकिरी वियो, पर चयोसीं छा करियूं। मिठी बि माठ, मिठी बि माठ, हण दिल ते अटो। पर छोकिरी त सुठी आहे न, मिलियो त सभु कुझु अथई न। छोकिरी त ठीकु आहे पर मिलंदो ठेंगो। छोरो ई फ्री बीठो आहे। चए हिकु टको बि न वठंदुसि। न वठंदो न वठे, लोटो खणी बीहंदो पाण। सुख मां हलां थी। ऐं तरस पूनम चांहि ढुक त पी वञ। न ॿिए दफ़े हाणे तकर में आहियां, कार्ड बाड बि रहणा आहिनि। चङो। रखो संदोलिया ते पैर मुंहिंजा मोर लाडा। रखो संदोलिया ते पैर मुंहिंजा मोर लाडा। चप चोर लाडा मुंहिंजा मोर लाडा। तुंहिंजी सौली गई सतनाम, तुंहिंजी सौली गई सतनाम। रखो संदोलिया ते पैर आई वॾो शमशेर। रखो संदोलिया ते पैर आई वॾो शमशेर। घोड़ा घोड़ींदे मां मुंहिंजा मोर लाडा। घोड़ा घोड़ींदे मां मुंहिंजा मोर लाडा। तुंहिंजी सौली गई सतनाम, तुंहिंजी सौली गई सतनाम।
बैंडू बाजा तुझे घर बैंडू बाजा तुझे घर शरणायूं तुझे दर बैंडू बाजा तुझे घर शरणायूं तुझे दर गोरा गोरी दे बाम जमोर लाडा गोरू गोरी दे बाम जमोर लाडा तुझी सौली गई सतनाम तुझी सौली गई सतनाम वञो साओरे तू घर पंहिंजे वनीड़ीअ जे दर वञो साओरे तू घर पंहिंजे वनीड़ीअ जे दर घोड़ा घोड़ींदी पीउ मुंहिंजा मोर लाडा घोड़ा घोड़ींदी पीउ मुंहिंजा मोर लाडा तुंहिंजी सौली गई सतनाम तुंहिंजी सौली गई सतनाम रखो संदूलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाडा चप चोर लाडा मुछ मोर लाडा चप चोर लाडा मुछ मोर लाडा रखो संदूलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाडा संदूलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाडा घोड़ा घोड़ींदे मां मुंहिंजा मोर लाडा घोड़ा घोड़ींदी पीउ मुंहिंजा मोर लाडा तुंहिंजी सौली गई सतनाम तुंहिंजी सौली गई सतनाम तुंहिंजी सौली गई सतनाम तुंहिंजी सौली गई सतनाम ताईं हिन नाटकीय कर्मूं तव्हांखां कुझु न घुरियो आहे पर अॼु झोली फैलाए आस रखी आयो आहियां तव्हांखे त ख़बर आहे कि मूंखे एक्टर थियण जो शौक़ु आहे ऐं मूं इंटरव्यू बि ॾिनी आहे बसि तव्हांजी नज़र खपे बाबा तव्हांजी नज़र ऐं जेकर मां हीरो थी वियुसि न त मां सचे घीअ जो ॾीओ बि ॿारींदुसि ऐं लंगर भी कराईंदुसि बाबा बस तव्हांजी नज़र खपे तव्हांजी नज़र डैडी फ्राइडे जो प्रोग्राम है हेतो कम रहिजी वियो आहे मूंखे ॾाढो टेंशन पियो थिए हिन में टेंशन करण जी कहिड़ी ज़रूरत आहे सभु कमु थी वेंदो ॿ टे ॾींहं पिया आहिनि आराम सां थी वेंदो डैडी ही ॾिसो माण्हुनि जी लिस्ट आई आहे तव्हां इनवाइट करण लाइ पर लॻे थो कुझु रहिजी विया आहिनि परवाह न आहे उनखे फ़ोन करे छॾिबो अहिड़ी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे उन प्रॉब्लम थोड़ी आहे पर डैडी अरे कुछ शर्म सिखो रस्ते में न्याणी खे छेड़गा शरीफ़ जो कम आहे अरे शर्म केरी काका कुल हूंदा त बोड़ा त मंडराइनि हला लानत थो हुजे बिना पंहिंजी धीउ भेण ठही करे कोन अथई ये भी आहे भेण बि आहे पर हिन जहिड़ी जोइ न आहे न अरे कुत्ता हाणे रस्तो छॾी थो न की न कि लाए सैंडल अच्छा तूं सम्झो छा अर्धो महीनो त छापट सैंडल वञी पर्स में पवंदे अरे हिन बेशर्म जी मुंहुं रखण जी का ज़रूरत कोन्हे का हर पंहिंजे रस्ते हलूं अरे वेंदे किना बुड्ढा ये हुरत मुंहिंजे हवाले करे वञ अरे दादा पाण खे दादा त सड़ी छा हा ऐं बुढनि खे न्यारनि खे ॾिसी करे चर्बी थी चढ़ी छा तोखे चिड़ी मां जी औलाद त छापड़ खाईंदा चेहरे चा चोट फिरी वेंदे लॻे थो मर्द सां पालो कोन पियो अथई तुंहिंजो ही हथ ॾिसी थो हिकु चमा ठारंदासीं न मां पीउ जो अतो पतो भुलिजी वेंदे छा धर्मेंद्र जी छठी औलाद बड़ा चाकू हाणे बिब में पेटे आंटा कड़ी वठंदा में अच्छा अच्छा यार
अरे वो अहमक खबर है केर हूँ अरे फत्तू पंटर छह खून कया आहिनि हुनजी मां साथ छा कयो तो अरे अञा टियों ॾींहुं यार पोपटलाल ते तेज़ाब फिटी करे सत्यानाश करे छॾियो वन 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 माफ़ी वठ वन हाँ अरे काका मुझे माफ कर तो मेरे बेड़ा जरी है तो हाँ ठीक है हाँ माफ़ कयो वन डैडी हितां हलो हिते ॾाढी भीड़ पई इकट्ठी थिए हाँ पर हिन जवान छोकिरा न वञा ॾे मूंखे छा थियो ये हैरान छो पई थी अरे डैडी तव्हां हिनखे सुञातो कोन ही कर्मो आहे एक्टर हाँ तू आही नचणी पुशी राइट What a coincidence. अरे डैडी तव्हां हिनखे सुञातो कोन अरे ये अंकल दूल्हे ने मन ऐं सदोरी आंटीअ जो पुटु आहे हाँ सदोरी माइटिन वारी ऐं दुल्हन वल दरवेश छा त ॻाईंदो आहे पर पुट अॼु तो सचमुच फरिश्ते वारो कमु करे ॾेखारियो असांखे हिन संकट मां बचायो न त ही हुंडा अॼु लाइ पाए बीठा न कमाल था कयो अंकल ये तो मुंहिंजो फर्ज़ हो इट वाज माय ड्यूटी पर पुट हिकु ॻाल्हि सम्झ में न आई तो अहिड़ो छा हिनखे चयो जो हिकदमि डिनर हिनी वांगुरु भई विया एक्टिंग अंकल एक्टिंग जो पेंतरो बस मूं खेसि चयो कि पुष्पा पंटर फत्तूअ जी मां साथ आहे बस खत्म छह खून कया आहिनि तूं सुधरंदे कोन चङो हाणे छॾ हिन ॻाल्हि खे इहो ॿुधाए अॼुकल्ह छा पियो करी अरे वही एक्टिंग जो भूत छा है ना गुरु बाबा के पटायो आहे ऐं हिक फिल्म में हीरो जो चांस भी मिलंदो हा बस तू दुआ कर एंड व्हाट अबाउट यू अञा ताईं पेड़न में गिंडड़ियूं हा अरे बाबा आदत वेंदी छा डैडी रिटायर थिया घर जे चरखे हलाइण लाइ कुझु न कुझु त करणो ई पवंदो सोचियमि नौकरी वोकरी करण खां त कोई नंढो वॾो कमु कयां वाह पुट पुशी नृत्य कला केंद्र हलाईंदी आहे उते नंढनि ॿारनि खे नृत्य कला जो फन सेखारींदी आहे भरतनाट्यम में एमए कई थी पुट कहीं घर अच न सभी आराम सां रोरा आना चाहिए जरूर अंकल जरूर अरे हाँ याद आयो करमू ॿुधाए त सही हिन जुमे तुंहिंजो कहिड़ो प्रोग्राम आहे वेट लेट मी कंसल्ट माय सेक्रेटरी सेक्रेटरी नो प्रोग्राम फ्री एज अ बर्ड बोलो अरे बाबा हिन जुमे ते असांजे नृत्य कला केंद्र जो सालानो जलसो आहे उते अचण जो कष्ट करींदे जरूर ईंदुसि कष्ट करेंगे अच्छा ही वटि इनविटेशन कार्ड सिर्फ एड्रेस लाइ थी ॾियां पर तू त आई असांजो वीआईपी गेस्ट थैंक यू फंक्शन ते हीरो अचे त मारा मारी त ज़रूर थींदी न पर उनजो स्वागत त ज़रूर करणो पवंदो ॾिसो अंकल ॾिसो छॾाई थी मूंखे ओके देन बाय बाय चलो अंकल मोहब्बत में मचंदी वञे सूरन में सिझंदी वञे झोरीअ में झिझंदी वञे ओ दिल बर पई करे ओ दिल बर पई करे मोहब्बत में मचंदी वञे सूरन में सिझंदी वञे झोरीअ में झिझंदी वञे ओ दिल बर पई करे ओ दिल बर पई करे बाझर बूर बुझलियो साए तहाणे नथी सरे ओ
मुट्ठी मरे गण दिन मंझ मुट्ठी मरे ओ दिल दिल पर पई करे ओ दिल दिल पर पई करे मोहब्बत में मचंदी वने सूरन में सिझंदी वने झोरीअ में झिझंदी वने ओ दिल दिल पर पई करे 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 आयल मेहमान जो स्वागत कंदे मां सभिनी दर्शकनि ऐं केंद्र के सहयोग ॾींदड़ जा शुक्राना थी मञा जिन असांजे हिननि मासूम ॿारनि जो प्रोग्राम ॾिसी असांखे हिमत आयो आहे। असांजे केंद्र जे कामयाबी जो शरफ़ कंहिं बि हिक जे हिसे में कोन्हे, पर हिन कामयाबी में हर नंढे वॾे कलाकार, कार्यकर्ता, दानवीर ऐं दरवेश जो बि हथु आहे। उन लाइ लाशक सभिनी खे धन्यवाद। अॼु जो सभापति हिकु न पर अनेक आहिनि। अॼु ताईं सभिनी जो स्वागत गुलनि सां थियो आहे, पर अॼु असांजे हिननि मासूम कलाकारनि तव्हांजो पंहिंजे कला सां स्वागत कयो आहे। आशीर्वाद घुर्जे, सिर्फ़ु आशीर्वाद। अॼु जे हिन गुलशन जे गुलनि जा हक़दार तव्हां आहियो ऐं जेकी कंडा बचियल हुजनि सा असांजे हक़ में। हिन कार्यक्रम लाइ जेका हौसला अफ़ज़ाई थी आहे तंहिंजा हक़दार मुंहिंजा पिता बि आहिनि। धन्यवाद। ब्यूटीफुल। थैंक यू। व्हाट अ प्रोग्राम। हाँ तू बिल्कुल स्वर्ग जी अप्सरा। भाई मानू तो हॉल में सब बेहोश खत्म छातन नशो होती जे प्रोग्राम जो। वाह तू तो सही सलामत आई ना। हाँ बिल्कुल। करमू मां तुंहिंजी एहसान मंद आहियां। मुंहिंजे हिकु कोठ ते अची तो मुंहिंजो मान वधायो आहे। फ्रॉम नचणी पुष्पी टू नाटकी पुष्पी। हाँ संग जो प्रसंग त लॻंदो ई न। कारो वञे कमरे वटि, रंग तो न मटींदो, आदत त मटींदो न। खैर छॾ हिन ॻाल्हि खे। ॿुधाए त सही तोखे प्रोग्राम कीअं लॻो? छो भाई बाकी भी होश गुम करना थी या फर्स्ट क्लास प्रोग्राम हो। यार मुझे ना खबर है कि तू हरफन मौलाई तीजा शिष्य। वाह शिष्यों का ये आलम है तो या खुदा गुरु का क्या आलम होगा। छो अॼु ॿियो को कोन मिलियो अथई छा? भाई जे मस्को हाणी कुछ खाइण पीअण जो इरादो अथई तो भाई अॼु त मां तोखे हिकु गिलास पानी भी कोन पियारींदीसां। ये हाँ तो फिर हम चलते हैं। अरे डैडी अची विया। तो फिर हम भागते हैं। पो गंजन नसी गुड बाय। अरे पर करमू रात जा 12 अची थिया आहिनि। अञा ताईं छोरे जो को पतो कोन्हे। सॼो ॾींहुं पियो तो छोरनि सां रुले। अरे अची वेंदो वियो हूंदो पंहिंजा दोस्तनि सां कंहिं प्रोग्राम ते बाबा। मोहब्बत में मचंदी वञे। आयो अथव तव्हांजो लाॾो। खोलिस दर खोलिस।
मोहब्बत में मचंदी वने। हाय मम। अरे ये विफिली छो पियो पे त पटन ता लथली हो लगे तो तुंजा बे स्क्रू ढिला थी वे। ओ हमारा प्लीज मूड न खराब कर। खराब मुआ खराब है ख्वार तो मुखे कयो आहे। अलाए कहिड़े जन्म जा पियो तो हिसाब वठी माण्हू शादियूं करे पिया माइटनि खे सुख ॾियनि ऐं ही मूं आहे जो सॼो ॾींहुं अंधा चश्मा पाए पियो तो नशे न वांगुरु हले। अरे अम्मा तोखे कहिड़ी ख़बर कि मूंखे कहिड़ो नशो आहे। मां त वञा थो सुम्हण। हा अरे पर मानी त खाई वञ हिन नौकराणीअ खे त आजो करे पचायां फुल्को। अम्मा मां खाधो खाई आयो आहियां मां सुम्हण वञा थो। टाटा गुड बाय गुड नाइट। मोहब्बत में मचंदे। ॾिसो था न अरे न खा त न खा जो न ईंदे त ये पारू तो खाधो बि नसीब को न थींदे। आहिस्ते आहिस्ते करूं मां रात या 12 लगान माण्हू छा चवंदा। डाची 10 त तोड़ी 13 तव्हां कहिड़ा सुधरियल आहियो जो तव्हांजो गुण सुधरंदो। हाणे तव्हां खणो दुहिल ऐं छोरे खे पायोसि छेड़ ॿई रस्ते ते वेही ॻायो ऐं नचो टोबो पाण ई भरिजी वेंदो। पर बे तो मछली छाते हैं थियो छाए आसे पासे वारा माण्हू छा चवंदा। हाणे बाक़ी रहियल छा आहे जो ओरे पारे वारा ॿुधंदा। हाँ अरे सदोरी चवंदा आहिनि जॾहिं ॿार जो पेर पंहिंजी जूते में फिट थिए त वॾड़नि खे थोरो सब्र खां कमु वठणु घुरिजे। ॿुधो कोन अथई अरे सब्र जिनी जो सीर तीर न घुसे तिन जो। मां तव्हांखे चई थी छॾियां इहे तुकूं रखो ताक जे पुठियां कुझु पुट जे आईंदे जो सोचो जल्दी जंजीरूं विझोसि पेरनि में न त हथनि मां निकिरी वेंदव। अरे सदोरी हाणे हरू भरू मन न तपाए उथ राम जो नालो वठी करे वञी करे सुम वञ। नाले लख जे बिरतार मुंहिंजो नाले लख जे बिरतार सभिनि जो नाले लख जे बिरतार मुंहिंजो नाले लख जे। हिते कोई दुल्हो नंबर दासवाणी रहंदो आहे। अंकल फ्लैट नंबर कहिड़ो अथसि हिते त 4 दासवाणी रहंदा आहिनि। फ्लैट नंबर तो मालूम नहीं है तो जरूर रहता इधर ही है। एतिरो यादि अथव इन जे पुट जो नालो करमू आहे। अंकल करमू ना अम्मा जो पुट। Oh yes, the same Karmu dear. मैडम तू तो अलाए छा गेट में पैदी करी हल्का अमामन बची वाला आंटी तो ताई कार देश में छो माता सूरदास आयो। क्या बोलता है उल्लू हमको अंधा बोलता है। काम डाउन रहने का डार्लिंग बच्चा है। अंकल करमू मुझे भाई अम्मा उनके दादो दबक करनी आ खबर अथव छो सॼो ॾींहुं चुम्मा कंदो आहे मूंखे त शर्म थी अचे। ओके सनी मुंहिंजो मतिलबु आहे पुट पर पुट तुंहिंजो नालो छा आहे। सुखड़ो अम्मा जो पुट
सुगु हालो तो मैं ताके अम्मा वट बच्चा नाम मैडम तू भी अच्छे जी पत्ते रख जाए पला झूले लादन लाल में जी पत्ते रख जाए पला झूले लादन सेवन जाओ इंदुरिया जाओ पटीशे साथ कलंदर समातम मंत कलंदर दुलदर जिनके अंदर लाल अदा अदा हाँ हाँ कैमरा अच्छा हो मैडम आई थी कह रही है मैडम अच्छा कारो चश्मा पाई थी हाँ मैंने अगर अंकल भी आया हुआ केर अंकल केर मैडम मुझे तो भाई दादा भाई यहाँ रायन के थे मुझे वेलकम वेलकम माय स्वीट मम्मी oh what a pleasant surprise oh my sweet sonny you naughty boy बुला दिया ना मम्मी को not at all ये बस I am sorry mom welcome what a pleasant surprise really आइए please be seated please be at home बस बेंगलोर छॾे गॉड मामा के आसो लेटर भी ना ना यू नो मां केतरी पानी की थी वियस बस यही हेतरा ॾींहं थी विया न तू आए न तुंहिंजो फोन बस यही कुछ कम में अरे केर आहे अरे हीअ वरी कहिड़ी गिट मिट मंडम आहे कर मूं डियर हीअ केर आहे जो एतिरो लाउड थी पई ॻाल्हाए छा पई थी ॻाल्हाए लाउड इहो लाउड वरी कहिड़ो औज़ार आहे पर बि तूं आहीं केर जो ईअं गिटर पिटर पई थी ॻाल्हाई व्हाट डू यू मीन मंडम गटर मटर सिंधी पूरी न ईंदी त छा तव्हां बैड वर्ड्स ॻाल्हाईंदा तव्हांखे एतिरो अनाप शनाप न ॻाल्हाइण घुर्जे अरे छा थी चई अनाप शनाप अरे पर ॻाल्हि छा आहे वरी छा थींदो आहे एतिरो विफली छा लाइ थी हैं आया आहिनि त पुछबो आहे आए जो आदर कबो आहे कुझु पापड़ पाणी पुछबो आहे की न ईअं त हेले ताईं छा अंदरि पोथियूं पे पढ़ियव हाणे हीअं बुत बणिया छो बीठायो कुझु पुछो छो न था पुछो छो न था मां पुछां मूं भले मुंहिंजी त बोलती तो गुज़िरियल 26 सालनि खां बंदि करे छॾी आहे त पुछो नथा त पुछो कुझु त पुछो पर मां छा पुछां मुंहिंजो सिर हा पुछां थो पुछां थो अञा छा मुहूर्त कढाईंदो न पुछां थो भाइरा भेण सौखा थी वियो आराम सां थी वियो इत्मीनान सां पंहिंजो घर समझी करे वियो पाणी पापड़ जेको घुर्जे सो भले घुरी वठो लज न कजो तव्हां केर बि आहियो असांजे घर में आहियो असांजा महिमान आहियो ऐं महिमान त भॻवान जो रूप थींदो आहे इन करे लज छॾे करे थधो गरम जेको कुझु खपे सो चओ ॾिसो तव्हां काई बि तकलीफ़ न कयो पंहिंजो ई घर आहे फिलहाल न कोल्ड ड्रिंक हलंदी पोइ चांहि पोइ पी वठबी हा मिस्टर पर तव्हां आहियो केरु ऐं हीअ भूतन केरु आहे असां बेंगलोर मां आया आहियूं करमू जॾहिं बेंगलोर में आयो पढ़ण जे लाइ तॾहिं असां वटि पेइंग गेस्ट थी रहंदो हुयो बसि हिन जो प्यारो स्वभाव ॾिसी असां बि हिन सां प्यार करण लॻासीं हीअ असांखे माउ पीउ वांगुरु प्यार कंदो हुयो इन हिसाब सां असां हिन जा गॉड फादर गॉड मदर छा यानी धर्म जा माउ पीउ थी वियासीं हा त पोइ एतिरो चवण में हिन मंडम खे एतिरी गिट मिट करण जी कहिड़ी ज़रूरत हुई भेण हिन खे सिंधी घटि ईंदी आहे हा ठीकु आहे पर तव्हांजो हिते अचण जो ख़ासि कारण भेण असां करमू जे लाइ छोकिरी ॻोल्ही आहे ऐं असां हिन जी शादी था कराइण चाहियूं वाह साहिब वाह असल अंग्रेज़नि जे ज़ात जा था लॻो पुटु मुंहिंजो ऐं छोकिरी तव्हां ॻोल्हींदा शादी तय करे सॼो माल हड़प करण था चाहियो न भेण न ॾाजो सभु तव्हांजो असांखे छोकिरी वणी चंड जो टुकुर आहे पढ़ियल लिखियल बि आहे शादी तव्हां हली पाण कराइजो साईं तव्हां कुझु मां अलबत्त हिन बारे में कुझु न चई सघंदुसि तव्हां पंहिंजी दरख़्वास्त हिन अदालत में पेश कयो त बहितर अथव हाणे घणो थियो घणो तव्हां चुप करे वियो मां पाणे थी पुछां न हा त ॿुधायो छोकिरीअ वारा ॾाजो घणो था ॾियनि बसि फूल न मुठ माण्हू शानाइता अथव 20-25 हज़ार ॾींदव फ़क़ीर सां था शादी कनि अरे मुंहिंजो पुटु छा कोहरी बासरी आहे
हिते त मूंखे 1.5 लख रुपया था मिलनि। अलबत छोकिरी हिकु अख खां कहाणी ऐं कृष्ण जी प्यारी अथव। तव्हांखे विच में ढीक छॾण लाइ कंहिं चयो? What? One-eyed girl? कालिया सा मैरिज? My dear करमू, ये क्या हो रहा है? तोखे छो थी बाहि लगे गिट मिटे? पुट मुंहिंजो आहे, को काणो कोझो कोन आहे। लेकिन मां हिन जी गॉड मदर आहियां। सूर मूं खाधा, पुट मूं ॼणियो। करमू, ही तुंहिंजो लाइफ जो सवाल आहे। करमूअ ते छा जो थी टोणो फेरो हलाई? ही त लख रुपया वठंदो। करमू सनी, चूस सुहिणी गर्ल या काली विच। अरे अंग्रेजी बिल्ली, मां वेठी तुंहिंजो लिहाज़ करियां त वञी थी ॾाका ॿधंदी, वार पटे फिटो कंदी से ॿाहिरि। लीव दिस हेल करमू, मां करमू खे हिते रहण न ॾींदसि। अरे हल लुटेर, वॾी आई आहे मुंहिंजे करमू खे छिनण। कम ऑन करमू, खबरदार करमू, जे हिकु कदम ॿिए अॻिते वधियो आई न त मां टूटो खाई मरी वेंदीसि। कम ऑन करमू, बी बोल्ड। न, छो मुंहिंजो तोते कुझु बि हक़ कोन आहे। अरे बस, मां त फर्शी वियुसि ॿिनि भाइनि जे विच में। मूंखे शादी वादी कान करणी आहे, मां त वञा थो। करमू, हाँ बाबा, छा पियो थो करी? यही बाबा क्लोजअप सिलेक्ट करे रहे हो प्रोड्यूसर लाइ। अच्छा बाबा, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। हाँ ॿुधायो छो? हा ॿुधायो ॿुधायो, पर पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पुट। चओ बाबा। ॾिस पुट, तुंहिंजी माउ ॼाए ॼम खां कुझु लालची तबियत जी आहे। इहा घुर जी आदत जेका अथसि न, सो शुरू खां वठी अथसि। ऐं माइटियूं कराईंदे कराईंदे उहो बि तुंहिंजे बारे में वॾा वॾा सुपना पई थी ॾिसे। ऐं पुट, सच खे पुठि ॾेई करे जीअण वारा, सुपननि जी दुनिया में रहण वारा कॾहिं कंहिंजी ॻाल्हि मञीदा कोन थी। इन करे तूं हुनजी ॻाल्हि खे दिलि में न कंदो कर, रह ॾिस न के तूं सुपननि जी दुनिया में। थी सघे पुट त तूं ई को पंहिंजो ॿूटो ॿारे ॾेखार। ख़ुशख़बरी ॿुधायां बाबा, जेके प्रोडक्शन जे फिल्म में मूंखे हीरो जे भाउ जो ढांसो रोल मिलियो आहे। हा, फिल्म जो नालो आहे पहला कदम। बाबा, ये त ही मुंहिंजो बि त पहिरियों कदम आहे न। 2 महीननि जी शूटिंग आहे महाबलेश्वर में, मां त हली वेंदुसि बाबा। हो त ठीकु आहे पुट, पर ज़िंदगी जी हक़ीक़त खे सम्झण बि ओतिरो ई लाज़मी आहे। पुट, ही ज़िंदगी हिकु लंबो सफ़र अथई, ऐं हुन सफ़र खे सफलो ऐं सुखदाई बणाइण बि ओतिरो ई ज़रूरी आहे। पुट, हाणे तूं अल्हड़ ॿार त कोन आहीं, सम्झो आहीं, सियाणो आहीं। हीअं न खणी जेकर पंहिंजे आईंदे जे बारे में सोचींदे त अॻिते हली करे ॾुखिया ॾींहं न ॾिसणा पवंदा। पुट, शादी सां ई ज़िंदगी खे माना हासिल थींदी आहे, मक़सदु मिलंदो आहे। इन करे हाणे तूं ई इन बारे में कुझु गंभीरता सां सोचे करे कुझु फ़ैसिलो कर। अवल तो मूंखे शादी करण जो को वीचार कान्हे बाबा। पहिरीं मां पंहिंजे मंज़िल मक़सद में पार पवां, पोइ सोचंदासीं। ठीकु आहे पुट, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। अम्मा के तव्हां संभाले वठिजो बाबा, न त घर मां 2 घर करे छॾींदी। हा, अरे उहो त ठीकु आहे, पर घटि में घटि शादी जे बारे में को न को फ़ैसिलो त कर न तूं। ॾिस बाबा, जेकॾहिं तोखे असांजी पसंदि जी छोकिरी पसंदि न आहे त पोइ पंहिंजी पसंदि ॿुधाए, भले हुन सां शादी कर। अरे पर को न को फ़ैसिलो ज़रूरु कर बच्चा। त पोइ ठीकु आहे बाबा, शादीअ जो इश्तिहार टाइम्स ऑफ इंडिया ऐं हिंदवासी में था ॾेई अचूं। अरे पेपर इश्तिहार ले बाबा। हा हा हा, वठ 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 बाबा। मां अंग्रेजीअ में तो लिखां, तव्हां सिंधीअ में लिखो। अरे यस, चङो, ठीकु आहे ठीकु आहे। Wanted a good-looking, family-type girl, years 21 to 24 years old, for a MA pass, tall, handsome Sindhi boy from a well-to-do family. Apply PO Box Fala Fala,
टाइम्स ऑफ इंडिया। ठीक है बाबा? हाँ। छा लिखो? घुर्जे 25 सालन जे ठाउके लंबे खिल मुख MA पास कयल आकायती सिंधी छोकरे लाइ सुहिणी सुलक्षणी पढ़ियल घरू टाइप जी 20 खां 24 सालन उम्र जी छोकरी। वाह 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 वाह, छा तो सिंधी है। लिखो मार्फत हिंदवासी। पर बाबा तव्हांखे एक प्रॉमिस करणो पवंदो। प्रॉमिस? जेके भी लेटर अचन ता पाण वट ही रखंदा, बिल्कुल ताले चाबीअ में, ट्रंक में, अमर के न बुलाईंदा। प्रॉमिस? ठीक है बेटा, तू चई तो प्रॉमिस। मर्दानी प्रॉमिस। मैंस वर्ड। जो राज ही रहंदो। भगवान चाहींदो तो सब ठीक थी पवंदो। हां ठीक है, तू हाणे भल वञी करे पंहिंजो फिल्मी शौक़ पूरो करे अच। पर पुट मोटी अची करे को धंधोदारी बि कर। हूअं बि ॾिस त मुंहिंजी फोर्ट वारी ऑफिस खाली पई आहे, अची करे उन में को कमकाज शुरू कर। साईं कंदो सभु सणाई थी पवंदी है। अरे फोन हलाओ। हाँ हाँ, एक मिनट। हाँ वठ पुट, तुझो फोन अथई। हेलो, करमचंद स्पीकिंग। यस यस मिस्टर सुंदरलाल। हाँ हाँ हाँ, यस, थैंक यू वेरी मच फॉर द ब्रेक सर। मिस्टर करमचंद, तव्हांखे सुबुह जो हितां ऑफिस में अचिणो आहे। पेपरनि एडवांस जो चेक वठी वञो ऐं शूटिंग लाइ सुभाणे शाम जो हिते रिपोर्ट करियो। बर वक्त महाबलेश्वर हलणो पवंदो। यस सर, यस आई विल। गुड लक करमचंद, बाय। बाय बाय, थैंक यू। जेको खटी आयो खैर सां, मुंहिंजे जमालो जतन सां, ओ जमालो जानी जमालो, जमालो जमालो हाय 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 हाय, जमालो जेके साओ लकड़ हथ में, जेके सोनी मुंडी चीच में, जेके सिंधी सुहिणा लाल थई, जेके सूफ़ियुनि जी संतान थई, जंहिंजा पेर 5 शेर थई, जंहिंजूं पखियूं रबर रखियूं थई, जेके आलम में आबाद थई, जेके मेहनत सां मशहूर थई, जंहिंजो लाल झूलेलाल थई। खुशी खुशी, छाए डैडी घर में आहिनि। खबर है बुध, मूंखे एक फिल्म जी ऑफर मिली है। हाँ, आई हैव टू लीव टुडे। मूंखे वञणो आहे हाणे। अरे पर असांजो छा थींदो? बुध हिंदवासी में ऐं टाइम्स ऑफ इंडिया में मूं इश्तिहार विझायो आहे शादीअ जो। प्लीज रिप्लाई। ओके, मां सब कुछ संभाले वठंदुसि, तू हिते संभाल जा। वेट फॉर मी। पर प्लीज जल्दी अचिजो। हाँ हाँ, ओके बाय। हथ दे। टेक केयर। या बाय।
जी हीरा यारो थींदी असेधी 1 2 जो फोर न कयो 4 2 जो 1 कयो गाल सिधी मां आया सिंधी यस आई एम सिंधी गाल कया सिधी हेॾा सारा खत असांजे कर्म जे लाइ नज़र न लॻेसि पर असांजो कर्म आहे त लखनि में हिकु न पर तॾहिं बि त सॼो ॾींहुं तूं हुन सां चिक 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 त कंदी आईंसि हाणे पंहिंजे पुट खे न चवंदसि त छा धारियुनि खे वञी चवंदसि हाणे झूलेलाल जो नालो वठी ही खत पढ़णु शुरू करियो अरे न बाबा न पाण ई कर्म अची करे खत खोलींदो ॾिसो पसंदी हुनजी हुनखे जेका पसंदि असांखे पसंदि हाणे पुट ॼणियो असां ऐं पसंदि कंदो कर्म तव्हांजी मत त कोन मारिजी वई आहे जल्दी खत खोलियो न त मां थी खोलियां ॾिस कर्म मां हरूभरू ज़िद न कर उहो चवंदा कोन जहिड़ो लॻे वाह पहिरीं ॾींहुं जे पुठ हाणे पाण ई कर्म अची करे फ़ैसिलो कंदो पोइ जेको फ़ैसिलो कंदो सो असांखे मंज़ूर हाणे जल्दी खत खोले था की मां खोलां शुरू कयां न बाबा तुंहिंजी ज़िद जे अॻिते मुंहिंजी अॻु हली आहे जो हींअर हलंदी रख रख मां पाणी खोलियां थो त खोलियो पहिरियों कहिड़ो खोलियां इहो खोलियो ॾिसूं छा लिखियो आहे डियर सर हाणे इहा गिट मिट मूंखे न ॿुधायो सवली सिंधीअ में ॿुधायो त छा लिखियो अथई हा ॿुध छोकिरी 22 सालनि जी आहे सांवरी पर फीचर सुहिणा अथसि बीकॉम पास कयल अथसि बैंक में नौकरी अथसि पीउ खे वाइन शॉप अथसि दारू जी दुकान बनी ॾीसे नौकरीअ वारी छा कंदसि पिणस खे शराब जो धंधो न न ॿियो खत खोलियो ॿियो खत खोलियो ठीकु आहे हाणे ॾिस ई ॿियो खत ॾिस ही खत इंडोर मां अथई छोकिरी सुहिणी कदावर धर्मी ख़्यालनि जी मैट्रिक पास उम्र 21 साल पीउ बिल्डर अथसि आक मीराणी अथनि सिर्फ़ हिकु भाउ अथनि उहो बि दुबईअ में माण्हू मच्छी माने वारा था लॻनि भाउ दुबईअ में ॾींदा बि चङो चोखो छोकिरी बि धर्मी असां बि धर्मी जोड़ी जस लॻंदी अरे पर सदोरी कर्मूअ खे त छोकिरी घटि में घटि ग्रेजुएट खपे न न न पढ़ियल नांगणी ईंदी त थियो जुगो ई झड़ ॿियो खत पढ़ो चङो हाणे टियों खत ॾिस छोकिरी 23 सालनि जी एमए पास रंग जी पूरी पनी कदावर रिलणी मिलणी खिल मुख पीउ खे कपिड़े जी मिल अथसि हिकु ई धीअ 2 भाउर से बि शादी कयल हाणे भॻवान ॿुधी छोकिरी पढ़ियल बि आहे माइटनि जी सिकी लधी हिकु ई धीअ आहे हिनखे लिखोसि त अची असां सां मिले अरे पर
पूरो त ॿुध न। हाँ, छोकिरीअ जे पीउ 2 शादियूं कयूं आहिनि। लिखे थो पोइ का ॻाल्हि थिए इन करे पहिरीं ॿुधाइणु सुठो। छोकिरीअ खे माउ माटेली आहे। बनड़ी से अहिड़ो सोनी घोड़ियो जो कन छिने। सदोरी हीअ छोकिरी सुठी आहे। हीअ रिश्तो खे वणनि। ॾिसो छोकिरी सुहिणी कदावर सुलक्षणी घर ॾांहुं जी MA पास पंहिंजो नृत्य कला केंद्र हलाईंदी आहे। पीउ गवर्नमेंट रिटायर्ड ऑफिसर अथसि। आकाता ऐं पूरा पुना आहिनि। कीअं हाणे वरेवा बि त हीअ नचनी पीढ़ीअ में पिचे त कोन वई अथव। कर्मो मां नृत्य हिकु कला थींदी आहे। उनखे तूं एतिरो किरियल नज़र सां न ॾिस। ॾिस न छोकिरी केतिरी सुलक्षणी ऐं बुणाइती आहे। हाणे मूंखां न पुछो, बंदि कयो इहे सभु लिफ़ाफ़ा ऐं वञी ॾियो पंहिंजे इहे लाडले खे। मूंखां न पुछो, जीअं वञेव तीअं वञी फ़ैसिलो कर। मां वञां थी। अरे खुशी पुटा घंटी 2 बजे ॾिस ॿाहिरि केरु आयो आहे। जी डैडी। हाँ अरे हेमा कीअं आई? मस यादि कयो अथई। अच केरु आहे पुटा? डैडी हेमा आई आहे, मुंहिंजी साहेड़ी। चङो पुटु चङो। अच वे हिते। हा हाणे ॿुधाए, तूं त शादीअ खां पोइ असुली गुम छो? तुंहिंजो हू तोखे छॾे ई नथो छा? ए हेमा छा थियो? ॻाल्हि छा आहे हेमा? तूं सुखी त आई न? दीदी हेमा छा थियो? ॻाल्हि छा आहे ॿुधाए त सही। ठीकु आहे तर्स, मां तो लाइ पाणी खणी थी अचां। छॾ दीदी, तव्हां हिते वियो। हा तव्हां इहो त ॿुधायो त तव्हांजी नृत्य कला ऐं हनुमान सेना जो कहिड़ो हाल आहे? ॾिस हेमा ॻाल्हि न मटाए, ॿुधाए त सही त तुंहिंजो इहो हाल हीअं कीअं थियो? बसि क़िस्मत सां कहिड़ो सीओ सुनाइबो। बाबा त वॾे अरमान सां पंहिंजो इहो फर्ज़ पूरो कयो, पर मुंहिंजी क़िस्मत में को खोट हो। अरे पर कुछ बुधाए त सही, पंहिंजे जी त हल्को करे। मां छॾ दीदी, अॼु उहा कैसेट त ॿुधाइजे जेका तूं मूंखे कुआरे हूंदे खिजाइण लाइ ॿुधाईंदी हुई। हा में आए औरत दर्द कहानी हिन धरती जूं घर धयाणियूं नेठ त कुछंदियूं ज़ाहिद आखिर कैसी रहंदी औरत मर्द अॻियां के दियाणी जे मुड़ुस चवां थी लज मरा बाबो बि सॾे हिनखे न सघां पर पंहिंजे पीउ ॾिनो मूंखे पर पंहिंजे भाउ ॾिनो मूंखे जे मुड़ुस चवां थी लज मरा बाबो बि सॾे हिनखे न सघां पर पंहिंजे पीउ ॾिनो मूंखे पर पंहिंजे भाउ ॾिनो मूंखे
फोटुअ में मां हर हिक निकतल फोटुअ में थे पियो सां बीठल थी उॾसां वर पंहिंजे पीउ ॾिनो मूंखे वर पंहिंजे भाउ ॾिनो मूंखे बस दीदी इहा ई आहे मुंहिंजी राम कहाणी चङो मां हलां थी हेमा के ना भाई हरी शादी खां पोइ पहिरियों दफ़ो आई हुई छा चांहि कोन पुछियसि छा न डैडी छो छा थियो पुट हेमा जी त अञा हाणे शादी थी आहे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी आहे जो तूं हीअं पई लुछी डैडी हेमा कहिड़ो कसूर कयो पीउ खे धीअ जी शादी लाइ पैसा कोन हुआ वेचारे लाचार थी हुन जी शादी वॾी उमिरि वारे सां कराई बकरी सदके थी छा सुख मिलियो हेमा खे खुशी धी जो पीउ कासाई कोठबो आहे पर छा करे समाज खे तो कोन बदलींदो छो कोन बदलींदो धीअ थी त हर को सौदो कंदो घुरो कंदो शर्त रखंदो ऐं उन खां पोइ बि मनवानी कंदो आहे को अहिड़ो फराख़ करे पढ़ियल सभई आहिनि कंहिं लालच छॾी आहे को घुरी थो वठे को शराफ़त जो नफ़ा पाए थो लुटे पर डैडी इन करे तव्हां असांखे पाले वॾो करे मार्केट में नीलाम कंदा असांजे अरमाननि जो खून कंदा छोकिरो लूलो अंधो बि लख ॾे ऐं छोकिरी परी बि कोटी पुट असीं केरु आहियूं जो भई सीनो सां हली कर्मनि जी गत लिखियो मंझ ललाट कलम क्यारीअ वहे न डैडी तव्हांजी पुशी सदके जी बकरी कोन थींदी सॼी उमिरि कुंवारी वेंदसि शादी कोन कंदसि पर पुशी तूं एतिरो छो थी सोची मां वेठो आहियां न जेकी छोकिरे वारो घुरंदा ॾींदोसां अरे मुंहं ते मुख त न लाइबो ही घर सभु कुझु तुंहिंजो ई त आहे ऐं तव्हांजो छा थींदो डैडी ही घर विकिणी तव्हां मूंखे विदा कंदा न डैडी न छोकिरो भले ग़रीब हुजे पर जे दिलि ऐं लठुनि जो सोनो आहे त उहो करोड़पति जे बिगड़ियल औलादनि खां वधीक बहितर डैडी मूंखे वर खपे वापारी न दिलि जो धनी खपे धन जो दीवानो न चङो पुट चङो हाणे छॾे हिन ॻाल्हि खे जेको हूंदो भाग में लिखियल रामू ओ बेटा रामू जरा पानी ले आना पुशी ओ बेटा पुशी इजाज़त डैडी जी डैडी खुशी ॾिस हेतिरा सारा जवाब मिठी माटी जे बारे में आया रहंदा ख़त तो पढ़िया ज़रूर हूंदा हाणे जल्दी ॿुधाए ताकि उनखे जवाब ॿुधायूं डैडी तव्हांखे त सभु ख़बर आहे न पर पुट केतिरी देरि ॾिसबो कर्मो खे मिले भरिया पोइ महीना थिया आहिनि ऐं अॼु ताईं हुनजो को अतो पतो कोन्हे डैडी शायदि हू हिते हुजे ई न त इहो कीअं थो थी सघे ऐं अॼु ताईं तुंहिंजी त का सार संभाल कोन थी अथई जो फंक्शन में जॾहिं गॾियो हो उन खां पोइ अदम पैदा छोकिरो मूंखे सॼो नाटकी थो लॻे डैडी कर्मूअ खे मां कॉलेज खां सुञाणा हू नटखट त ज़रूरु आहे पर दिलि जो सचो आहे अलाए जे छो मुंहिंजी दिलि थी चवे त हू हिकिड़ी ज़रूरु ईंदो हो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो ऐं होॾां हू गोकुल छोकिरो संदसि माट वर करे पिया लिखनि ऐं असांजी हा घुरनि खुशी तूं हा कर न छोकिरे खे सुठी नौकरी आहे हाली प्राइवेट अथसि पर तब 3000 रुपया पघार अथसि ऐं उनखां सवाइ पार्ट टाइम में 500,000 कमाईंदो आहे छोकिरे जी हिकिड़ी भेण दुबई में आहे
शादी बाद उहा खेस घुराए वठंदी छोकिरे जो आईंदो उज्जवल आहे प्लीज डैडी मूं ते ज़ोर न भरियो पर पुछी तूं हुन आसिरे घणो वक़्तु वेंदी आहे भरिया 2 महीना थिया आहिनि थी सघे थो हुन कंहिं ॿिए हंधि दिलि लॻाई हुजे पुटु मुंहिंजी मञ गोकुल वारे रिश्ते लाइ हा करे छॾ ठीकु आहे डैडी जी मां तव्हांखे अॼु बोझ थी लॻां ऐं चिंता जो कारण त पोइ जेकी तव्हांजी मर्ज़ी पुटु हाणे पीरे में तूं त इहो बि दाग हणंदी आहे अरे धी कॾहिं पीला बोझ थी आहे पर पुटु दुनियादारी त निभाइणी आहे न हीउ गोकुल वारा घुर बि कोन था कनि चवनि था जेकी सुहिणो सम्झो सो ॾिजो लॻे थो छोकिरे तोखे पसंदि कयो आहे हुनजे भेनरुनि खे बि तूं वणी वई आहीं दुबई वारी भेण जल्द वापसि वञणी आहे इन करे शादी जल्दी था घुरनि पुटु अॼु ही मौक़ो हथ मां निकिरी वियो त ज़िंदगी भर पछताइणो पवंदो जे चई त ईंदड़ आर्तवार ते पक ॾियूं जेका तव्हांजी मर्ज़ी डैडी तव्हांजी ख़ुशी सां मुंहिंजी ख़ुशी पुटु शर सदाईं सुखी रही सभु भलो थी पवंदो मुंहिंजी हयाती ते को भरोसो कोन्हे बसि अखियुनि बंदि करण खां अॻु में मां पंहिंजी पुछी जो संसार सुखी ॾिसणु थो चाहियां सुगना कर्मो हीरो क्या हथ न लाओ कपड़ा खराब थी है ना अच्छा किए मजे में घर में सब किया हाँ सब ठीक है समझ में ना बेटा हाँ अम्मा बाबा कर्मो हीरो आयो बा आयो बा बम्बई फोन लगी वञनि त पंहिंजी क़िस्मत खणी सम्झे अच्छा हथ के वञे कर्म सुठो ही ॾाढी वञी लॻाए हाँ ही ॾाढी लॻाए अच बेटा चलो बरकत हुजे बाज़ो में बरकत हुजे पुट बाबा अम्मा अॼु मुंहिंजो सपनो साकार थियो अॼु तव्हांजो पुटु कर्मू पंहिंजे पेरनि ते बीठो आहे बाबा वाह वाह पुट हाणे तुंहिंजो सपनो त साकार थियो हाणे हिन ॿुढड़ीअ ऐं हिन ॿुढे जो बि सपनो साकार कर अरे कर्मू पीउ अहिड़ी कहिड़ी तकड़ पई आहे हाणे थोरो साह त फटण ॾियोसि हाणे मिठाई त वठी अचां अरे सुगना हल त बाज़ार मां मिठाई वठी अचूं मां सभिनी जो वात मिठो कराईंदसि अच पुट अच वे बाबा अरे पुट मज़ो अची वियो पुट माणे इजो आई क्या है उन खां अॻु में जेके चिठियूं आहिनि त तूं ॾिसी वठ जेका छोकिरी पसंदि हुजे सा मूंखे चुपचाप ॿुधाए छॾ बिल्कुलु वठ हा वठ ॾिस मंजिल मिली वई मंजिल मिली वई अरे एरो छा मिलियो तीजो सुण ए गायन नचण लॻोई पुष्पा मेरे सपनों की रानी तो यही है डैड मां त हिन सां शादी कंदुसि डैड न पुट हे रिश्तो तूं भुलिजी वञ माणे खे ये छोकिरी बिल्कुलु पसंदि कोन्हे पसंदि कोन्हे पुष्पा बाबा पुष्पा में अहिड़ो कहिड़ो खोट आहे आई नो हर शी इज अ रियल ज्वेल वो ठीकु आहे पर माणे खे हिनजे नचण ते एतिराज़ आहे नचण ते बाबा तव्हांखे बि न पर समाज समाज कहिड़ी समाज
जेका लेन देन करे छोकरन के वक्त का आगे मारे, समाज जेका गुगदाम छोकरन के महना डेई डेई मारे। बाबा बाबा तवा दरवेश आयो, तवा ना इंसान जानवर ना है, बस तवा हाँ चओ बाबा, तवा हाँ चओ, बाकी मुखे कंहिंजी पड़वा काने। ये तो पोइ ठीक है पुट, वञी चओ पुष्पा जे पीउ खे त असां सां गॾिजे, मतां छोकिरी ॾिसी माणे जो मन बि बिजी पए। बाबा अरे करमू तू भी हिते कीअं? तोखे कीअं ख़बर पई त मां हिते आहियां? ख़ैर कर ख़बर आहे त ख़ैरियत न? न बाबा, सब कुछ खत्म थी वियो बाबा। कुदरत कहर कयो बाबा। अरे पर बि थियो छा? बाबा तव्हां जे चवण मुताबिक मां पुष्पा जे घर वियो हुअसि संदसि ख़ुशख़बरी ॾियण, पर उते ख़बर पई कि अॼु पुष्पा जी शादी है बाबा। हाँ बाबा, उता घर वियुसि, ख़बर पई कि तव्हां दादा पिन्योमल वटि हूंदा। बस अची वियुसि बाबा। सब कुछ खत्म थी वियो बाबा, सब कुछ खत्म थी वियो। धीरज रख पुट, एतिरो जज़्बात विहिणो न थी, जेका मालिक जी मर्ज़ी। बाबा पर ही कहर मूसा छो? पुट क़िस्मत से के विड़ी सकियो है, वो बुधो कोन थी, बंदे के मन और है, मालिक के कुछ और। हाणे मुर्स थी ॾेखार पुट। बाकी बच्चो ही छा है बाबा, बाकी बच्चो ही छा है। पुट प्यार कयो अथई तो शीख ते पचण भी सिख, हिम्मत रख ऐं कुछ पुष्य जे बारे में भी सोच। हल हल मूंसां गॾु। एॾा किथे हलूं? अरे पुष्य जी शादीअ में जेको थियो उनखे मालिक जी मर्ज़ी समझ पुट, ऐं दया दिल थी करे हल तो पुष्य जी शादी में हली करे शरीक थी। पुट सीने में सूर, चपन ते मुश्क, इहा ही सच्चे प्यार जी परीक्षा थी थी। पर वो बाबा मां ही सदमो। सदमो सदमो छा तोखे ही आहे पुट? थी सके तो लाचारी में पुष्पा भी हाँ करे, ये सदमो सठो हुजे। हाँ बाबा ता सच था चओ, पुष्पा भी ही कुर्बानी मजबूरी में ॾिनी हूंदी। हलो बाबा, मां पुष्पा जे शादी में शामिल थी हुनखे दिली वाधायूं ॾींदुसि। शाबाश अथई पुट, शाबाश अथई। हलो बाबा।